निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास सां टेलीफ़ोन ते राब्तो करे ग़ज़ा ऐं ओलह किनारे में इसराइली बमबारी सबबि पैदा थियल सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। टेलीफ़ोनिक राब्ते में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सदर महमूद अब्बास सां फ़लस्तीन जी मौजूदा सूरतहाल ॾे ॻाल्हियूं कयूं ऐं इंसानी इमदाद जी फ़रहामी जे लाइ ग़ज़ा में नाकाबंदी हटाइण ते ज़ोर ॾिनो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ इसराइली फ़ौज जी ग़ज़ा जी अस्पताल ते बमबारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त आलमी बिरादरी ख़ासि करे गॾियल क़ौमूं ख़ून रेज़ी रोकण लाइ इसराइल ते ज़ोर भरे। संदसि चवणु हो त रियासती हल ते ॿधल फ़लस्तीनी तकरार जो मुनसिफ़ाणो हल कढियो वञे। ॿिए पासे फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास फ़लस्तीनी अवाम जी हिमायत ते पाकिस्तान जा थोरा मञिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।